मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। रही ऐवान खां ॿाहिरि जमी मैदान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। रही ऐवान खां ॿाहिरि जमी मैदान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। सॼी दुनिया ॾिठो मंज़र कराची शहर जे अंदर। सॼी दुनिया ॾिठो मंज़र कराची शहर जे अंदर। सॼी दुनिया ॾिठो मंज़र कराची शहर जे अंदर। बिला शक भर वसो कामिल रखी रहमान ते बीठो। बिला शक भर वसो कामिल रखी रहमान ते बीठो। रही ऐवान खां ॿाहिरि जमी मैदान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। शहादत बाब जीते ऐं बणियो ज़ख्मी मगर मुर्के। शहादत बाब जीते ऐं बणियो ज़ख्मी मगर मुर्की। शहादत बाब जेते ऐं बणियो ज़ख्मी मगर मुर्की। शरीयत मुल्क जी कानून सां क़ुरआन ते बीठो। शरीयत मुल्क जी कानून सां क़ुरआन ते बीठो। रही ऐवान खां ॿाहिरि जमी मैदान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। चयो हक़ ज़ालिमन खे हुन हमेशह क़ौम जे ख़ातिर। चयो हक़ ज़ालिमन खे हुन हमेशह। रोड पे बैठ जाओ तमाम कारकुनान। कोई कारकुन मुझे खड़ा हुआ नजर ना आए। भाईजान मोबाइल वालों, मुझे रोकने का 10 मिनट में लेटर ले आओ। क्यों रोका है? किस कानून के तहत रोका है? मैं आजाद शहरी हूँ। आप पाकिस्तान के आइन के मुताबिक मुझे नहीं रोक सकते। आपके पास कोई लेटर है? लेटर लाओ। नहीं है मेरे गिरफ्तारी के वारंट लाओ। नहीं है रास्ता खाली करो। नहीं खाली करते हो तो हम तुम्हारी मोबाइल उठा के फेंकेंगे। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। ख़ुदा जे आसरे खां ॿियो न को उनखे सहारो आ। ख़ुदा जे आसरे खां ॿियो न को उनखे सहारो आ। ख़ुदा जे आसरे खां ॿियो न को उनखे सहारो आ। झुकियो कंहिंजे न आॾो आ पको ईमान ते बीठो। झुकियो कंहिंजे न आॾो आ पको ईमान ते बीठो। रही ऐवान खां ॿाहिरि जमी मैदान ते बीठो। मिठो राशिद अदा पंहिंजे कयल ऐलान ते बीठो। जमीयत जे जुआननि खे झलियो जंहिं ख़ान जे अफ़सर। जमीयत जे जुआननि खे झलियो जंहिं ख़ान जे अफ़सर। जमीयत जे जुआननि खे झलियो जंहिं ख़ान जे अफ़सर।
जमीयत जे जवानन खे झलियो जे खान जे अफसर अखियूं गाढ़ियूं करे कावड़ उन्हीं बेमान ते बेठो अखियूं गाढ़ियूं करे कावड़ उन्हीं बेमान ते बेठो रही ऐवान खां बाहर ॼमी मैदान ते बेठो मिठो राशिद अदा पंहिंजी कयल ऐलान ते बेठो चवी ज़ुल्फ़कार थो सर की कई उन ॻाल्हि आजे का चवे ज़ुल्फ़कार थो सर की कई उन ॻाल्हि आजे का चवे ज़ुल्फ़कार थो सर की कई उन ॻाल्हि आजे का फिरियो उन तां कॾहिं नाहे संदे फरमान ते बेठो फिरियो उन तां कॾहिं नाहे संदे फरमान ते बेठो रही ऐवान खां बाहर ॼमी मैदान ते बेठो मिठो राशिद अदा पंहिंजी कयल ऐलान ते बेठो मिठो राशिद अदा पंहिंजी कयल ऐलान ते बेठो।